साईं मुंहिंजा आहे तो उस्ताद अॼुकल्ह जेको वॾे अदाब मां उस्ताद ख़ासि तौर ते कैंपस हाफिज़ स्कूल कैंपस क्लस्टर इन में असांजो प्राइमरी उस्ताद जी एतिरी इज़त आहे जो मां सम्झां थो त कंहिं प्यून खे बि कुर्सी मिले थी पर असांजे उस्ताद खे नथी मिले। इन जे करे असां बार बार इहो था कयूं असांजा इख़्तिलाफ़ात थिया आहिनि मर्कज़ सां त इन ई जाइज़ मसइलनि जे करे असां ॾिठो साईं शफ़ी मोहम्मद जेको आहे नेकियत माण्हू आहे या किताब आहे उन जो अलम खयों आहे त उन जी असां पैरवी कंदासीं असां पाण सां गॾु हूंदासीं। बहरहाल इहो न थिए त 11 तारीख़ ते लॉन्ग मार्च हलो हवाई ने ॿ मिठियूं ॾेई करे असां कैंसिल करायो ठीकु आहे थी तव्हांजी तबियत जे हिसाब सां इहो सुठो आहे असां पाण बि नंढा आहियूं असां पाण ॾाढियूं कयूं आहिनि बहरहाल निकिरी पऊं आहे त निकिरी पऊं आहे हलंदा रहूं आहे। उन खां पोइ वरी थियो त साईं 22 तारीख़ ते जेको साईं सिकंदर जे सरपाई आहिनि साईं सिकंदर बि असांजो वॾो आहे असां बि उन सां गॾु आहियूं पर इहा महिरबानी कयो त हाणे डेकू न मटायो विराए महिरबानी उस्तादनि जे लाइ कुझु कयूं बाक़ी इदारा असांजा जेके आहिनि मर्कज़ी जेको आहे तो इहो नथो चाहे त ई माण्हू असां सां वेहनि ताकि असांजी तनज़ीम मज़बूत थिए उन्हनि खे माफ़िया हलाइणी आहे उन्हनि खे एजेंट माफ़िया करणी आहे उन्हनि खे माल कमाइणो आहे उन्हनि खे उस्ताद खां इज़त कमाइणी आहे। तो असां जेको बि तव्हां फ़ैसिला कंदा अॻिते असां जेके बि दोस्तनि सदर वेठा आहिनि इनशाला कोई कंदासीं तव्हां हिते इंटीरियर वारनि जो जिते पतलो वांदो इनशाला असां कराए ॾींदासीं।